नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण में ख़बर ॾींदा हलूं त दारावाण भरिसां कंधरा जे तोतापुर मोहल्ले जे रवासी टैक्सी ड्राइवर तारिक हुसैन उर्फ गुड्डू मंगी पंहिंजे मासूम ॿारनि समेत ज़ाल खे बाअसर डॉक्टर खुश मोहम्मद सहू ऐं हुन जे रिश्तेदार आशिक सहू उर्फ फौजी अगवा करे ज़बरदस्ती निकाह मथां निकाह करण खिलाफ़ नेशनल प्रेस क्लब कंधरा अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कयो। हिननि साफ़िन अॻियां दाईंदे चयो त मुंहिंजी ज़ाल पीर आदम सुल्तान दरगाह ते वई आहे, जितां डॉक्टर खुश मोहम्मद सहू जे रिश्तेदारनि आशिक हुसैन सहू फौजी ऐं हुन जा ॿिया साथी मुंहिंजी घरवारी खे वर्गलाए अगवा करे विया आहिनि, जितां पंहिंजी घरवारी खे मुख़्तलिफ़ हंधनि ते ॻोल्हा कई आहे। जंहिं बाद मूंखे तलाक मिलियो। मां डॉक्टर खुश मोहम्मद सहू सां मिलियसि। हिन मूंखे मौत मार धमकियूं ॾिनियूं। मुंहिंजी घरवारी जो निकाह मथां निकाह कराइण लाइ कोट बंगलो मौलवी वटि पहुता, जिते मौलवी निकाह मथां निकाह पढ़ाइण खां खितो जवाब ॾिनो। मां कोर्ट जे जज वज़ीर आला सिंध, IG सिंध, एडिशनल IG सखर, DIG सखर, SSP सखर ऐं ॿियनि आला अमलदारनि खां मुतालबो करियां थो त नोटिस वठी मूंखे इंसाफ़ ॾियारियो वञे, मूंखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ॿ टे ॾींहं अॻु में मुंहिंजी घरवारी वई बादशाह सुल्तान ते, उतां मुंहिंजी घरवारीअ खे अगवा थी खणी वियो सहू, आशिक नालो अथसि, फौजी करे सॾिकंदा अथसि। ऐं ॿियो डॉक्टर खुशी मोहन जो सौटु आहे सॻो, उनजो ॿियो भाउ आहे वाबरा में ड्यूटी वारो माण्हू। उन्हनि ॿिन्हिनि अगवा करे हिनखे कोट बंगले में वञी को रहियो पंहिंजे बंगले ते। बंगले खां पोइ ॿिए ॾींहुं शाम जो आई सिधो हिननि जे ॻोठ ॾे आ हुई। डॉक्टर खुशी मोहन फ़ोन करे चयो त बाबा तव्हांजी घरवारी सावरनि ॾे वई आहे मोटी। उनजे बावजूदि असां वियासीं, हुते मिली घरवारीअ मूंखे चयो मूंखे ॿियो कुझु बि न खपे, मूंखे खपे हाणे तलाक। उनजे बावजूदि मां हुनखे तलाक न ॾिनी, पर कोट बंगले में उहो निकाह जे मथां निकाह बि मुला विझराए। मुला चए त बाबा निकाह जे मथां निकाह न पवंदो, इहो मूंखां गुनाहगार न थींदो। डॉक्टर हाणे मुताबिक़ बाबा IG सिंध खे, DIG सखर, SP खे मुंहिंजो हथ ॿधी मां गुज़ारिश थो कयां, बाबा ग़रीब माण्हू आहे, मूंखे इंसाफ़ खपे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।